बबड़लो रिपोर्टर सैयद अमीर हुसैन शाह। बबड़लो शहर के सूमरा मोहल्ला जो रिहायशी उस्ताद मोहम्मद इब्राहिम सूमरो ऐं हुन जा फर्जंद महबूब अली ऐं हबीबुल्ला सूमरो पंहिंजे क़दीमी हुनर खे बरक़रार रखंदे सॼे पाकिस्तान में पंहिंजो नालो रोशन कयो आहे। उस्ताद मोहम्मद इब्राहिम सूमरे न सिर्फ़ मीरन जी रियासत खैरपुर मीरस में मीरन जी क़दीमी मोहल्ले जा कम कया आहिनि, पर खैरपुर मीरस जे मशहूर इमाम बारगाहुनि में इल्म पाक नस्ब थियल आहिनि, उहे बि उन जा तयार कयल आहिनि। उस्ताद मोहम्मद इब्राहिम जे ॾखाण के कम में मशहूर कम सरकार अब्बास जा इल्म पाक ठाहिण आहे। उस्ताद मोहम्मद इब्राहिम सूमरे जे हथनि सां तयार कयल सुहिणा इल्म रानीपुर गंबड़ सोभो देरो हालाणी दादू ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे इमाम बारगाहुनि में पिण नस्ब थियल आहिनि। न सिर्फ़ सिंध पर बलोचिस्तान, घोटकीयो, बावड़ो, मीरपुर माथेलो ऐं बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि में नस्ब थियल आहिनि। उस्ताद मोहम्मद इब्राहिम सूमरे जो चवणु आहे त सरकार अब्बास जा इल्म पाक तयार करणु मूं लाइ हिकु वॾी सादत आहे ऐं मां इल्म पाक तयार करण लाइ पैसा न मुनासिब हदियूं वठंदो आहियां। सिंध एक्सप्रेस न्यूज़, बबड़लो।